अकल हुजे जेके मरनि था छो था मरनि जेके अॼु बि सिंध लाइ विड़िया हुआ छा सिंध जो कहिड़ो वॾेरो सिंध लाइ विढ़ंदे मोआ सिंध जे पाणीअ जे रोकाइण लाइ विढ़ंदे को मोआ जा कहिड़ो वॾो नालो वठो कहिड़े माण्हूअ सिंध लाइ विढ़ंदे नठियूं वणंदे मथे में को डंडो बि सठो आहे मरण न नौकर वञी बीहंदा आहिनि वॾेरा अमेरिका जा नौकर उनजी कंदा आहिनि दलाली ऐं बड़वत पोइ उन बड़वत में वठी कमु वठी 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 जॾहिं हू थकंदो आहे जॾहिं इंसान हाणे यूज़लेस आहे उन महाराज लियाकतरी हो सॼी उमिरि बड़वत कई हिननि जी दलाली कई हलियो झड़ा कई फसाद कई पछाड़ियो कमु नथो कागर बाटो महाराज ॾियूं कल ख़तमु पई दादू कोरिया जी करे ॿार करे महाराज ॾियूं ज़ियाउल हक़ हो हिननि जो बड़वो हो नंढे हूंदे हेॾो तरह एजेंट हो हुननि दलाल हो किताब रखिया आहिनि हाणे किताब केरु पढ़ंदो सिंधी माण्हू अंग्रेजी किताब पढ़ंदो किताब ॿिया आहिनि उहे पिया सड़नि लिखियो सभु पियो टिका पिया रखियो पियो आहे त हीउ वड़ो उन कमु कढी हुनखे महाराज ॾियूं तंहिं करे अमेरिका कंहिंखां बि पंहिंजो कमु वठी उनखे माराए छॾे उनजो सी ॾोह पियो असांखे हिननि लाइ असां कुर्बानी असां लाइ कहिड़ो कमु पे कयव जेको बि अव्हांखे चवे फलाणीअ हीअ कुर्बानी ॾियां पुछो बसि कुर्बानी कंहिं लाइ ॾिनी कॾहिं कहिड़ी कुर्बानी नालो त वठ न 10,000 क़तल कया अल्ताफ़ सिंध जा माण्हू वॾेरा ॿिया हुनजे घर वञी चऊं इहे सुठा माण्हू सुठा कम कयूं 10,000 क़तल हिननि खे माफ़ को अहिड़ो आहे जो चए त मां तूं वधीक ॻाल्हि थो कढी हिननि 10,000 क़तल उनखे घर वञी हिननि कातलनि खे छॾिया कोन हुआ अहिड़ो को हुजे त मूंखे चए बाबा बलिया साहिब तूं ॻाल्हि ॿुधाए किथे लिखियलु आहे त इहे हिननि खे माफ़ करे आया सिंधी माण्हुनि जा क़तल को हुजे त ॿुधाए न्याणियुनि सां ज़िला करे उन्हनि जा उहे कटे उनखे कुञनि में विझी घर ॾियारे मोकिलियऊं मूंखे ज़ाती बि ख़बर आहे अख़बार में लिखियल आहे हिननि बेग़ैरतनि उन्हनि कुर्सी वठी इहे सभु खून हुननि खे माफ़ करे छॾिया कुर्सी उहे वरी असांजा मौसन महिरबान कहरदान बुलंद मकान आसमान जा तारा असांजा ॿ टे पढ़ियल उहे खॼियूं हणियो 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 फलाणे हीअं कयो फलाणे हीअं कयो फला अड़े ढजा पुटल पढ़े असां लाइ छा कयो सिंधी हुकूम लाइ छा कयो पंहिंजी कुर्सीअ लाइ वेठा काॾे चटे 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 ॿ टे पैसा में विड़िया पाण में हुन था तव्हां पुनियाणी महाराज हिन में असांजो छा वञे हींअर बि ईअं हिननि में सियासी गैरत आम ज़ालनि मतिलब वारी कुझु तव्हां जट की ॻाल्हि त सियासी गैरत सिंध जे वॾेरे में थींदी कान्हे कालाबाग डैम ठहियो थिए असीं वियासीं वॾेरनि वटि भाई कालाबाग डैम उहो त ठही वेंदो उहो त ठही वेंदो अड़े मामा गैरत आहे त पंहिंजो पाणी बंदि थींदो ठही वेंदो मूंखां हिकिड़े पुछियो मुंहिंजी तुंहिंजो रुली मूं वई आलम शाह हो मुंहिंजी तूं रुली मूं वई तुंहिंजी ज़मीन घणी आहे मुंहिंजी 3-4 एकड़ ज़मीन हाँ तुंहिंजी 3-4 एकड़ ज़मीन आहे तंहिं लाइ तूं डोड़े पियो मुंहिंजी ॿी बि ज़मीन आहे चई ॿी तुंहिंजी कहिड़ी ज़मीन आहे मुंहिंजी जेका सिंध जी सॼी ज़मीन आहे न इहा मुंहिंजी ज़मीन आहे त मुंहिंजी मुआरी ज़मीन बि हुजाए मूं ते अखियूं कढी मूंखे चई चर्चे में मूंखे चई तूं जो त मुंहिंजी ज़मीन तुंहिंजी छा मुंहिंजो दरवेश ख़ुदा जा उहा त पहिरीं धक सां मुंहिंजी आहे तो मुफ़्त में वीचार मिसकिन के मारे कूड़ करे गशाड़ी ज़मीन वध के उहा त पहिरीं धक सां मुंहिंजी आहे सिंध जी ज़मीन सभु असांजी आहे मुंहिंजी आहे राति इन में बसि जॾहिं भई तुंहिंजी ज़मीन आहे कोन पोइ तूं पंहिंजे लाइ जुदो कढी कराची में तुंहिंजो छा आहे
कढ़ाई सॼी मुंहिंजी आहे। हिते तो छा पियो करियूं, हिते बि सॼो धंधा पिया करियूं। ऐं वाकई ईअं आहे, इहे सभु टपड़ पंहिंजा आहिनि। इहे मुफ़्त जा माल खायो ईअं वेठा आहिनि। पंहिंजो जेको मिडिल क्लास आहे, 50 दर्जा पढ़ियल आहे, उहो बेकार हुआ। सिंधी माण्हू चवंदा आहिनि अबा सिंध जा माण्हू सभु गॾु थियो। मूंखे इहा ॻाल्हि अॻे वणंदी हुई, हाणे कान थी वणे। सभु गॾु थियो माना जेसीं न थी तेसीं विड़िबो कोन जा। हिकिड़ो लख थिए थो जे हू सच चवे थो, पहिरीं हिकिड़ो माण्हू खपे। ॻोठ में हिकिड़ो माण्हू, शहर में हिकिड़ो माण्हू, ज़िले में हिकिड़ो माण्हू, सिंध संघे में हिकिड़ो माण्हू, हुज़ूर जे ॾींहंनि में हुज़ूर जिन हिकिड़ो अकेलो, कार्ल मार्क्स अकेलो, ॿिया किन सां गॾु हुआ, माउ जो तुम पहिरीं अकेलो हो। पहिरीं त आहे इम्तिहान त माण्हू अकेलो छा थो करे। मसलन सवेर अयाज़ पुछो त पंहिंजे न्याणियुनि खे आमी पंहिंजी मर्ज़ीअ सां इजाज़त ॾींदव, सभु न ॾियनि त पोइ। शेर आहे उहो जेको हिकिड़ो अकेलो सॼे समाज जे लानत खे तुक हणी ज़लील करे अकेलो चए थो आऊं कंदुसि, आऊं कंदुसि, ॿिया नथा करे सघनि, आऊं कंदुसि। उन जी सज़ा मूंखे जेका मिली वेंदी कंदुसि। हीअ सही ॻाल्हि आहे। औरतुनि सां ज़ुल्म आहे, बर्बरियत आहे, फैशानियत आहे। आऊं बर्दाश्त न कंदुसि, मूंखे जेका वणे सज़ा ॾियो। लेकिन हिकिड़े जो सुवाल आहे, थोरनि जो सुवाल आहे। हुज़ूर जिन सां पहिरीं माण्हू गॾु कहिड़ो आहे? बीबी ख़ुदि जा हज़रत अली हो, हिकिड़ो लाचार पोइ थिया केॾो वॾो आहे। चयो हिन मां छा थींदो? उहो छा न थियो? तंहिं करे हिननि मां का बि हलाल जी तड़ में कान्हे, का बि सियासी गैरत कान्हे। हिकिड़े ॿिए आउं हैदराबाद में, मूंखे हिकिड़ो डॉक्टर आहे मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे सॾियो चई तूं अच। छा अची बसि माण्हू इलाही मूं वटि वेठा आहिनि, शिकायत था कनि ऐं व्यसन वटि। चई माण्हू वेठा आहिनि, हिन ॻाल्हि ॿुध। बाबा छा आहे? इलाही ॻाल्हियूं ॿुधायूं, पर हिकिड़े चयो त हे जेके लोफर आहिनि, इहे जेके साॻिया जंहिंजो ज़िक्र पे कयो आहे इल्मु पिया पढ़ाइनि जेके यूनिवर्सिटियुनि में, सोची त उन माण्हू चयो त आऊं पियो ॿुधायां त क़ुरान थो ॿुधायां। मुंहिंजे घर में आया, मुंहिंजी धीअ खे छिके छॾियूं, बंदूकूं हथनि में हुजनि। पोइ हिकिड़े मुंहिंजी धीअ जे छातीअ ते हथु रखी मूंखे चयो त असांखे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे। हीअं हिते रखी मुंहिंजी धीअ छातीअ ते, पोइ जी मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे, महिरबानी करे असांजी मदद कयो। ग़रीब मुंहिंजो आउं हिकिड़ी फतवा ॾियणु चाहियां त ॿुधाए फतवा ॾियणु। मुंहिंजो नंढे हूंदे मुलो हूंदो हुउसि, पढ़ंदो हुउसि, अरबी मुंहिंजो सब्जेक्ट आहे। अवे मुस्लिम मदरसे में पढ़ी आहे, अंधी मंडी जहिड़ो हाल आहे। ऐं भैया फतवा ॾियां, जो फतवा ॾे। मुंहिंजो तव्हां जेके वेठा आहियो न हिते उहे पेशा वारा, आउं फतवा थो ॾियां त हीअं तइलीमी अदारनि में जो धंधो पिया करियो न, अवी ज़रूरु ग़रीब हूंदो आहे, अवांजो ॾोह न आहे, अवी ग़रीब हूंदो आहे, या माइट तकलीफ़ में हूंदा, तॾहिं मजबूरी खां करियो था। ऐं हिते जो नियाणियुनि जे छातियुनि ते हथु रखी माइटनि जे अॻियां था करियो, माना अव्हांखे का त शइ जे तव्हांखे अंध ॾेई छॾी आहे। ऐं फतवा थो ॾियां, इहो धंधो करण खां बहितर आहे त अमी मायूं गॾु करे आसपास इम्दाद चढ़व। शहरनि में सिंधी माण्हू वञी था लाहौर में पंहिंजो कारोबार मोकनि, चकलो था वञनि, चकल में वञनि। अवी जेकॾहिं सफ़ा तंग थिया आहियो ऐं अहिड़ा कम था करियो त हिते जेकॾहिं चकलो खोले इहो धंधो करे 4 टोकड़ हू जेके हुते था विञाइनि, वरी अवी हिननि खां वठो। त आउं फतवा थो ॾियां त इहो जाइज़ आहे, इहो चकलो हलाइणु बहितर आहे, उहो धंधो न कयो। छोकी इहो मुंहिंजो बिल्कुलु जाइज़ आहे। तइलीम ख़तमु कंदो त क़ौम ख़तमु कंदी। बाबा मुस्तक़िल वियो, माण्हू मरी विया, ज़मानो मरी वियो, हिन जे बदिरां 100 माण्हू रोज़ मारे वियो। फतवा तइलीम क़तल थी, माना क़ौम जो वजूद